एतिवा सभी अहम खबर शेयर कंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो माहौलियात जे तहफ़ुज़ जे आलमी ॾींहं ते पैगाम चयाई माहौलियाती तहफ़ुज़ लाइ सरगर्म इदारनि ऐं फ़र्दनि खे सलाम पेश कया थो। बिल्कुल नाज़रीन, माहौलियात जो तहफ़ुज़ ऐं मौसमियाती तब्दीलियूं चैलेंजिस आहिनि। पीपी चेयरमैन जो इहो चवणु आहे पाकिस्तान माहौलियाती अदम तवाज़ुन सबबि पैदा थियल सूरत हाल जो शिकार आहे। बोर्ड सोखिड़े ऐं सख़्त मौसम सबबि पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि जो शिकार आहे। अहम ख़बर आहे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी माहौलियाती तहफ़ुज़ जे आलमी ॾींहं ते पैगाम जारी कयो आहे। संदसि चवणु आहे त माहौलियाती तहफ़ुज़ लाइ सरगर्म इदारनि ऐं फ़र्दनि खे सलाम पेश कयां थो। माहौलियात जो तहफ़ुज़ ऐं मौसमियाती तब्दीलियुनि चैलेंजिस आहिनि, जॾहिं त पाकिस्तान माहौलियाती अदम तवाज़ुन सबबि पैदा थियल सूरत हाल जो शिकार आहे। बोर्ड सोखिड़े ऐं सख़्त मौसम सबबि पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि जो शिकार आहे। एक बेरो ॿीहर अवां अहम खबर शेयर कंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो माहौलियात जे तहफ़ुज़ जे आलमी ॾींहं ते पैगाम माहौलियाती तहफ़ुज़ लाइ सरगर्म इदारनि ऐं फ़र्दनि खे सलाम पेश कया थो। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। माहौलियात जो तहफ़ुज़ ऐं मौसमियाती तब्दीलियूं चैलेंजिस आहिनि। पाकिस्तान माहौलियाती अदम तवाज़ुन सबबि पैदा थियल सूरत हाल जो शिकार आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो अहिड़ो चवणु आहे।